नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टांडो जान मोहम्मद में खबर ईंदा टांडो जान मोहम्मद जी हदुन में पुलिस जा मंशा जी अडन ते छापा वडे मिकदार में शराब हीरोन हथ। टांडो जान मोहम्मद एसएचओ कादिर बख्शी बेरानी जी अगवानी में एएसआई हाजी गुलाम हुसैन, एएसआई अहमद खान चांडो, एएसआई गुलाम कादिर गोरी, एएसआई सुखजी मल ऐं पुलिस जी नफरी सां अंब मोरी स्टाफ ते मंशा जे अडे ते कामयाब छापो। खान मोहम्मद गलोई जी होटल मां वडे मिकदार में देसी ठरो हथ। जवाबदार गिरफ्तार। केस 34 क्राइम नंबर 65/2021 दाखिल। साॻी स्टाफ ते ज़ाकिर मंगराड़ जी घर ते छापो। 72 हीरोइन जूं पुड़ियूं हथ। ज़ाकिर मंगराड़ गिरफ्तार। नाए ए नार्को एक्ट क्राइम 64/2021 केस दाखिल। दे 119 में फोटो जरवार जे घर ते पुलिस जो छापो हणी देसी शराब हथ करे। 34 क्राइम नंबर 66/2021 केस दाखिल। जवाबदार फरार। करीम बख्श जरवार जे घरन ते पुलिस चढ़ाई करे काफी मिकदार देसी ठरो हथ करे वरतो। जवाबदार फरार। केस दाखिल। करीम बख्श ते गुनाह नंबर 67/2021 कलम 3-4 टांडो जान मोहम्मद एसएचओ ऐं पुलिस जे अड़े अमल खां पोइ हिते जरवासिन में खुशी जी लहर। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।